नाज़रीन, ज़िले शकारपुर के मदئجي शहर में अवां खबर शामिल कंदा हलूं त मदئجي वेझो जलबाणी लाड़े सखर लाड़काणो मेन रोड ते तेज़ रफ्तार मزدا रक्षा चंगचीअ के ज़ोरदार टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में पोयां ईंदड़ तेज़ रफ्तार कोच रोड ते पयल ज़ख्मनि मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ محمد مراد बरोهي वासी 2 औरतूं मौके ते जी भाटिजी फोत थी वियूं आहिनि ऐं 4 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। फोती औरतुनि में मसमात हुरमत खातूं ऐं मसमात खातूं बरोही शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख्मियुनि में दुर्बीबी बरोही, सोनील खातूं, गंज खातूं, शायान, सुमेर, बाबर ऐं इम्तियाज़ शामिल आहिनि। होॾां मज़दा ड्राइवर मौके तां मज़दा काए फ़रार थी वियो आहे, जॾहिं त पुलिस कोच ऐं ड्राइवर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿिए तरफ़ ज़ख्मियुनि खे नाज़ुक हालत हुजण करे लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इलाही बख़्श भुट्टो, सचाई न्यूज़, मदئجي।